हदीस में अचे तो कसम खुदा जो हिन बाने के बिन रकातन दे रब वो अजर दींदो जो हजरत जिब्राइल के 1000 रकातन दे कोन मिलंदो। जिब्राइल के 1000 रकातन दे वो इनाम कोन मिलंदो जो कोई न गुनाहगार बाने के बिन रकातन दे मिलंदो। छो जिब्राइल जो कमाल कोने, कमाल इंसान जो अंधो जेकने औरत न तो तके दे अंधे जो कमाल करो अंधे वटा की कोन तू जो ही अंधो शरीफ आए सही अज दी तई के औरत में न न्यारो था धूड़ में जाई तो अखी कोने बोड़ो जेकने समझ न तो बुझे तो बोड़े जो कमाल करो। गूंगो जेकने गाड़ी न तो दे तो गूंगे जो कमाल करो। खदड़ो जिना न तो करे तो खंडे जो कमाल करो। लंगड़ो लूलो जेकने धाड़ा न तो आने तो जो कमाल करो। मुझे कमाल करने में हुजे अखु हुजे जबान हुजे दिमाग हुजे कन्न हुजे ताकत हुजे जवानी हुजे दीवानी हुजे मस्तानी हुजे को रब जो हुक्म मथे हुजे अख हेठ हुजे वो है कमाल। क़यामत ॾींहुं रब्बुल आलमीन गुलन जा हार जिब्राइल के कोन विझंदो इन इंसान के विझंदो इनाम जे लाइ इंसान आहे जिब्राइल न आहे। छो त कमाल इंसान जो जिब्राइल के न को नफ्स न जिब्राइल जे पोयां शैतान न जिब्राइल जी जान न ॿार न घर न पुट न धीउ न बनी न टमाटा न फुटियूं न वाटर न पानी जो वारो न कपड़ा न लटा न टीवी न रेडियो न फिल्म न गाना न शाना न बुख न उन न सर्दी न गर्मी जिब्राइल त वांदो आहे। उन जेकॾहिं 20,000 रकात पढ़ी तो कमाल कहिड़ो कयो। कमाल तो बाने जो घर में टीवी केबल फिल्म शमन गाना टेप डेक अड़ा पानी जो वारो ढगियूं अची वयूं माल अची वियो माल ॾियणो ढगियूं ॾियणो नमाज़ तो पढ़े तो गाबो धाए वेंदो वरे वञे केॾा हेॾा मुले बांग ॾिनी हेॾा ढगियूं घर पुॼी वयूं हाणे ढगियूं ॾियो या मस्जिद में वञे केबल वारनि फिल्म ठाउकी चाढ़ी आहे मस्त मस्त या फिल्म चढ़ी आहे जे तो नमाज़ ते वञे तो फिल्म थी वञे ओचितो मींहुं पइजी वियो मुड़ुस पुराड़ो रस्ते में गप बिजली वई हली राति ऊंधाए रस्ते में चिरकण वञे केॾा मस्जिद परे हाणे छा करे टार्च खई लठ खई उथियो गप में चिरकंदो थिड़ंदो आथड़ंदो थाबा खाईंदो मस्जिद में पहुंची वुज़ू करे टीवी बंद कई टीवी ता हथ कई नफ्स के पादर हई शैतान के पादर हई ढगी में हथ कढई भुख बर्दाश्त कई उन बर्दाश्त कई सर्दी बर्दाश्त कई गप मां तिरकी सिरकी आथड़ी साधड़ी थधे पानी ता वुज़ू करे पानी पाण के जड़े मस्जिद में केराए विधई रब सॼो मंज़र ॾिसी बाने के पंहिंजे भाकरनि में मुंहिंजी रहमत जा मींहं वसाए छॾींदो। मुंहिंजा दोस्तो हा इनाम जे लाइक़ इंसान आहे। जिब्राइल के 1000 रकातन में इनाम कोन मिलंदो जो इंसान के 2 रकातन में मिलंदो। नमाज में हज जो सवाब नमाज में ज़कात जो सवाब नमाज में रोज़े जो सवाब। नमाज पढ़े अल्लाह अकबर हाणे जो नमाज में पढ़े उनके जो पानी पी लो अल्लाह अकबर पानी बंद बानी बंद बीड़ी बंद नसवार बंद पान बंद सब कुछ बंद 2 मिनट लगाया 5 मिनट बता खाइण पीअण के ब्रेक हणी सलाम वारा बांधो जो रोज़े जो सवाब। छो तो खाते के ब्रेक साबुण वठी आयो पान कपड़ा धोतई जिस्म के पाक कई 10 रुपया खर्च करे कपड़ा भी धोतई जिस्म के पाक कई छातो करी थी नमाज शुरू करा 10 रुपया खर्च करे कपड़ा धोता रब ज़कात जो सवाब नहीं छींदो क़िबले का मुंह करे बिठो अल्लाह अकबर रब हज जो सवाब ही नमाज पढ़ी वांदो थे तो रोज़े जो सवाब ने खाते में हज जो सवाब ने खाते में ज़कात जो सवाब ने चलो जी अल्लाह ताला इबादत दुनिया विराए ॾिनी जानवरनि के नमाज नहीं पर उनमें रुकू रखी वणनि के इबादत नमाज नहीं पर उनमें क़याम रखी वणनि जी नमाज में क़याम आहे जानवरनि जी नमाज में रुकू आहे नांग भतू भलाऊं उन्हनि जी नमाज में सजदो आहे जबलनि जी नमाज में अतयातो आहे जबल अतयात में सिज ऐं चंड जी इबादत गर्दश ऐं चकर आहे सिज लथो साईं छा करा वरी उभरो साईं वरी लथो साईं हाणे काॾे की वरी उभरो उभरे तो लहे तो सिज ऐं चंड जी इबादत गर्दश ऐं चकर मलाइकन की इबादत में सफ बंदी है कतार है मलाइक कतार करे बिठाइन। मुझा दोस्तों जन्नत है जहन्नम की इबादत में दुआ है हदीस में के तो जन्नत है जहन्नम 24 कलाक दुआ में मसरूफ है तो रब्बा संगे भर हाणे हे बानू आयो मस्जिद में अल्लाह अकबर थोड़ी देर बीठो वणन के मारे वियो थोड़ी देर रुकू कई जानवरन के मारे वियो थोड़ी देर सजदो कई हसरातुल अर्ज नांग भटू बनाऊं जीत जड़ंग मारे वियो थोड़ी देर अतयातो कई जबरन के मारे वियो हिकड़ी रकात पूरी करे वरी बी पूरी करे वरी टी पूरी कर वरी चौथी ये गर्दश ऐं चक्कर सीधे चंड के मारे वियो जेकॾहिं पछाड़ी में बुक कई जे जन्नत जहन्नम के मारे वियो लाइन करे बीठो तो मलाइकन के मारे वियो हिन बरकतूं पढ़ी पूरी कायनात खाई मारे वियो। एडी इबादत रब्बुल आलमीन इंसान की